वल्लाहु गफूरुर रहीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहली बैतिही अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिमी। खुदा की क्या शान है मुहम्मद मुस्तफ़ा जान। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। 19 फरवरी सन 2024 सुमर वाले लियाड़े थे गोट फायक खान आजबानी में बरादर अजीज मीर मिठल आजबानी बरादर अजीज अदा जाहिद हुसैन आजबानी अहबाब दोस्त सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़मत सहाबा जे उनवान सां प्रोग्राम रखियो आ। सुबह का वठी अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहा हो, उलमा जी ज़ियारत कर रहा हो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधी रहा हो। अल्लाह जी रहमत जो वॾो फड़ो मींहुं फाइक खान आजबाणी जी ॻोठ जे वण जे पन पन जे मथां वसी रहियो आहे। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सभु ॼणे चओ इंशाअल्लाह। दोस्तों जलसे जी भी पिछाड़ी है, नीह जी भी पिछाड़ी है। दुआ क्यों तो अल्लाह तबारक व तआला तां सभिनी जी पछाड़ी चंगी करी।
छो त इंसान जी कामयाबीअ जो दारो मदार इंसान जी पछाड़ी थी। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि सॼी ज़िंदगी कुफ्र में हूंदा, पर हुनजो मौत वरी हली हली करे रब एॾो राज़ी थींदो अथनि जो कलमे ते मौत थींदो अथनि। हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि तो सॼी ज़िंदगी नेकियूं करे 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 वरी मौत कुफ्र। अल्लाह असां खे इहा दुआ घुरंदा कयो त मौला करीम पंहिंजे इस्म आज़म जे मुआबी असांखे ॿिन्ही जहान जूं भलायूं नसीब कर ऐं ॿिन्ही जहान जे बुराइयुनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। जीअं दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल यकीन सां ख़ात्म बिल ख़ैर थिए। जीअं दुनिया मां मरूं त असांजी ज़बान ते कलमो जारी हो। मरण महिल जेके कलमो नसीब थियो न, मन आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नत। फरमाए ला इलाहा इल्लल्लाह चयो न जन्नत में दाखिल। ओ जे माण्हू जो जेको किरतो हूंदो आहे न सॼो ॾींहुं, पोइ राति जो बि निंड में बि उहो कमु कंदो आहे। हिकिड़ो माण्हू गोए भॼाईंदो न, पोइ राति जो निंड में बि उहे आवाज़ हूंदसि। हिकिड़ो माण्हू कुकड़ वेड़ाईंदो न, और रात जो मिनट में आ जावा हेनो वनेस फूको देस। ये ठीक असा मौलवी वरी रात जो भी निंड कंदा आहियूं, निंड में कुरान पढ़ंदा आहियूं, वाइज़ कंदा आहियूं। ये तालिब मदरसन वारा ॾींहं जो कुरान पढ़नि, रात जो निंड में तव्हां अंदाज़ो लॻायो रात जो निंड में भी कुरान था पढ़नि। ये जेको माण्हू करतो हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं होका ॾींदो उहो ॾींहुं तंहिंजे करे जेको सॼो ॾींहुं कलमो पढ़ंदो निमाज़ पढ़ंदो त मरण महिल बि उनखे कलमो नसीब थींदो। पाण माना जेको 100 दफ़ा रोज़ कलमो पढ़े, 100 दफ़ा रोज़ कलमो पढ़े, फरमाई इन माण्हूअ खे मरण महिल कलमो नसीब थींदो ऐं कलमो नसीब थी वियसि त बेड़ा ई पार। अब नमाज़ूं घणियूं आहिनि पढ़ंदा ही ना आहियो, छा यादि नथा ॻाल्हायो नथा मूंसां। अॻाण त होश ई न हो, रड़ियूं पिया कनि, सम्झो कुझु कोन पिया पर रड़ियूं वञूं पिया कनि। मां ॿुधां पियो सम्झो कुझु न पिया। अचो त सम्झो कुझु, माण्हू अचे त सम्झे। जाने भी जलसन दे वञो रुगो रड़ियूं नारा हो समझो तो कुछ को जे रड़ियूं कयो न कुछ तो नारा दे सो समझा कुछ न। जन्नत जो बयान भी सुभान अल्लाह, जहन्नम जो बयान भी सुभान अल्लाह। ओ जी मां रिंद ताके पांजो रिंद मौलवी त लड्डा हाणी सिधो करे वा। ओ दोस्तों 5 वक्त नमाज पढ़ो, हर नमाज का बाद में 20 दफा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ंदो। हे सहूलत कार तो बुधायो मता एक दफो 100 दफा पढ़ी न सकियो। आओ रोज 5 वक्त नमाज, हर नमाज का बाद 20 दफा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ंदो न ता 5 नमाज़ूं रोज 100 दफा थी विंदो। तो के आदत पइजी वेंदी, जने मरंदे सकरात में होंदे त तुझे ज़बान ते कलमो अची विंदो। जे मरी वई कलमो पढ़ी वई तो वो छा कपई वो बेड़ा ही पार। सब ॾाढा चओ इंशाअल्लाह, जने समझो तो वरी ॾाढा सुभान अल्लाह भी चओ, ऐं जने समझो तो हरू भरू न चओ। जन्नत जो जिक्र हुजे तो सुभान अल्लाह, जहन्नम जो जिक्र हुजे तो अल्लाह पनाह दे, अल्लाह तो रहम फरमा। ये कुरान जा जलसा, ये कुरान ये ॾिसो था न, हे जंहिंजे करे ये अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जो कलाम आहे। जंहिंजो पढ़ण सवाब आहे, पढ़ाइण त सवाब आहे, पर इन कुरान खे खोले करे ज़ियारत कंदव न त बि अल्लाह थो चए त मुंहिंजी कावल ठरी वेंदव, रहम जो बि वसी। हा इहो ईअं न आयो, इहो रत जे दरियाहनि तां ईअं पार थींदो आयो आहे, पार थींदो आयो आहे। ओ काथे मको मदीनो, काथे फाइको आजमान, हिते पहुतो आहे रत जा दरिया। कूंदर कुसजी विया न कुरान,
तवाजे को मामा की कोई एड़ो आए को अचली दाढ़ी वारो को पोड़ो को कुरानो चवे तो मौलवी साहब मतो न आनो असा जे वडे आजमान जने कलमो पढ़ियो हो तो मार वडी मिली दुनिया के खातिर बिरादरी के खातिर मार मिली हुंदी थाने ते विया हुंदा से बेइज्जतियूं थी हुंदियूं खोड़ तकलीफ आई हुंदी पर दीन ऐं इस्लाम ऐं कुरान जे खातिर कदे भी असा के तकलीफ न आई आ कलमो भी मुफ्त में मिलियो आ कुरान भी मुफ्त में मिलियो आ मस्जिद भी मुफ्त में मिली आ खुदा जो कसम आलिम भी मुफ्त में मिलिया हन ई दाढ़ियूं पटका मुफ्त में मिलिया हन सदको वञा से मदीने जो मीर बिछड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मुफ्त में मिलियो आ खुदा जी ज़ात जो कसम अर्ज़ो कई वञा उन मिठे मोहम्मद करीम जी गुलामी कयो त अल्लाह जन्नत भी सने मुफ्त में दीदो वल्यू तकलीफ आयु नबी सही वल्यू आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ता के दुनिया में जे तकलीफ अचन न त पो पंहिंजे तकलीफ के न ॾिसजो तोर कजो मां मोहम्मद जो तकलीफूं ऐं 1.25 लाख नबियन के जेके तकलीफूं आहिनि न ता ये तोर कंदो न त मां मोहम्मद जो तकलीफूं 1.25 लाख नबियन जे तकलीफन का वधी वी एडो मुखे तकलीफूं आई मां अम्मा जे पेट में हुयसि 6 महीने जो 6 महीना मुझे पेट में उम्र थी 6 महीने 6 महीने जो बाप पान फरमाए त मुझो बाबू फोत थी वयो सफर मां जाए में तो यतीम अम्मा एली गरीब जो घर में दी बार जा पैसा में ना तेल लगे एली गरीब जो जले मायूं दायूं बार खणायूं त मिठे मोहम्मद सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के का दाई खणे न पई त गरीब पान फरमायो मां जले वडड़ो थुस न उम्र मुझी 6 साल थी 6 साल जो बार नडड़ो 5 साल 6 साल जाए लगे गोद में पयो पंहिंजो पुट जो 5 साल जो होंदो या 3 साल 3 साल ॿिया थोरो 6 साल साईं फरमायो मुंहिंजी अम्मा मांखे वठी हली त मोहम्मद पुट हल त तोखे पंहिंजे पीउ जी क़ब्र ॾेखारे अचां नबी साईं फरमायो मांखे अम्मा वठी हली बाबा साईं जे क़ब्र जे मथां बीहारे मांखे ॾेखारे जॾहिं वापसि मोटी पोइ रस्ते में मुंहिंजी अमर मांखे चयो त पुट मोहम्मद हेॾे त भाकुर त पाए साईं फरमायो मां अम्मा खे भाकुर पा पर अमर मां सां एॾो प्यार कयो हद खां मथे मासूमियत मां पुछो मास मुझी अमर एडो प्यार थी करे अजे तो तुझे प्यार जो अंदाज निरालो हेलो अम्मा कने टपड़ ते चुमियो पई दे कने अखड़ ते पई चुमियो दे कने गलन ते पई चुमियो दे चयो मास मुझी अम्मा जो तुझे प्यार जो अंदाज ॾाढो निरालो आ हुजूर फरमायो मुझी अम्मा मांखे चवण लगी पुट मोहम्मद जो चुमियूं ॾियां भाकुर पायां सिक लायां केड़ी खबर मता तुझी अम्मा तोका मोकले हुजूर फरमायो मुझी अम्मा भाकुर पाईंदे चुमियूं ॾींदे मुझी अम्मा मुखां मोकलाए वई हिको सफर बियो उम्र नंढी थियो अकेलो ॼणो ओ भैया बाण सफर में इते जो नंढड़े ॿार खां अंबर मोकलाए वञे त केॾो ॾुख आहे नंढड़ो 6 साल उम्र सफर परे ओ मके खां मदीने खां ॿाहिरि हिकु जाइ हुई जाइ उते मुंहिंजी अम्मा मूंखां मोकलायो हुजूर पंहिंजे अम्मा सां भाकुर पाए चुमियूं पियो ॾिस ओ मुंहिंजी अम्मा मांखे वठी आई आहियां बाबा साईं जी क़ब्र ॾेखारण हाणे त पाण ई सॼियूं थी वञे अम्मा ॾाॾे सां वाइदो करे आई आहियां त मां मोहम्मद खे मोटाए वठी ईंदसि अम्मा उथी मूंसां गॾु हल मां अकेलो मके न वेंदो मां मुंहिंजे साईं जा एॾा लफ़्ज़ प्यारा हुजूर फरमायो मां 6 साल जो मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई ॾाॾे पालियो ॾाॾो ख्वाजा अब्दुल मुतलिब हुजूर साईं ॾाॾो उन पाले 8 साल मुंहिंजी उम्र थी
मुझो डाडो भी फौत थियो मूंखे पंहिंजे चाचे अबू तालिब पालियो हुजूर फरमायो मूंखे पाले पाले 40 साल मां मोहम्मद करीम जी उम्र थी अल्लाह मांखे कुरान मोकिलियो या अय्युहल मुद्दसिर क़ुम फ़अंज़िर वरब्बक फकब्बिर कबल पाए करे सुमन वारा मुझा सोना उथी क़ुम फ़अंज़िर माण्हू खे टिजार पंहिंजे रब जे वॾाई जा नारा हणो नारे तकबीर चलो नारे 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 तकबीर मुस्तफा सहाबा इस्लाम जब्बार हैदरी अल्लाह जे वॾाई जा नारा हणो हुजूर फरमाया मक्के जे जबल जी चोटी चढ़ी ऐलान कयो त ओ मक्के वारो मांखे सुञाणो था सब आया हुजूर फरमायो मक्के वारो 40 साल मुंहिंजी जिंदगी गुज़री वई तांजे शहर में मां जइम अवां जे शहर में मुंहिंजी बचपन गुज़री 40 साल जिंदगी जा गुज़री विया इन 40 सालन जिंदगी गुजरने का बाद मुझे साईं फरमाया मां तव्हां सां का ठगी कई ना मुझा साईं मां भला तव्हां सां को तव्हांजो हक़ो खाधो न साईं हुजूर फरमायो 40 सालन जी जिंदगी गुजरण का बाद ए मां तव्हां सां को कूड़ ॻाल्हायो चऊं साईं न तू सच्चो आ तू अमीना तू सादिक आ मुझे साईं फरमायो हाणे मां मथे बीठो आहियां तव्हां खे पांचो ताके जवान जबल से न पासे का फौज दी अचे अमा सा चंगे कंदे भला मुझी ज़बान ते यकीन कंदो या न अल्लाह अल्लाह सबरी एक ज़बान सा चयो ओ मोहम्मद करीम तू त चवे तो जबल जे न पासे का पर चो सामो फौज दी अचे असा ॾिसो असा के फौज नजर न अचे असा चवंदासीं असा जो अखियूं कूड़ियूं थी सघनि थियूं मोहम्मद करीम तुझी ज़बान कदे भी कूड़ी न थी सके सच्चो एनो समझदा तू सच्चो तू सादिक तू अमीन जेड़ो चो मानू दा चवंदा हे जमात हे देवबंदी हे वहाबी हे जमीयत वाला जेड़े कारण गलत ना असा जेड़ो न कंदा असा अमन पसंद आहियूं पीपल्स पार्टी वाला जी भाई बेनज़ीर साहब के जरे शहीद कयो वियो तो कई शहर जो को हलियो कई शहर जी का शइ बची हुई ॻाल्हाइण था लाड़काणे जो स्टेशन खत्म माण्हू जा नौकर जा जेके कागज़ पिया वञी जो ऑफिस के भाई उन दफ्तर सब खत्म जो शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू के नमाज जे अंदर यजीदी किरदार अदा करे नमाज जे अंदर गोली जो निशानो बनायो वियो तो उन जे बचड़न चयो तो खबरदार कहीं भी सिंध जे हिकड़े वण जे पन्ने के कहीं रेड़ी जे बसर के तकलीफ जणी ना है सिंध असां जी आ लाड़कानो असां जो आ ये जमायत अमन पसंद आ खुदा जी जात जो कसम न त के एड़ा भी शहीद खालिद महमूद जा परवाना होया जेके शहीद सां गॾु पंहिंजी जान खोरे छॾनि अमन पसंद जेड़ो चोंदो मदीने जे मीर के सां जेड़ो क्यों ॻाल्हाइण दा ना कैसा हुजूर फरमायो मुझो प्रोग्राम साईं केड़ो पान फरमाए चओ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून अल्लाह चो कामयाब थी वीदो जेके चोर बा सच्चो है नऊज़ बिल्लाह पड़ी भगा भगा गा नमा चरियो चवण लगा शायर चवण लगा अल्लाहु अकबर जेके तो ना तू अमीना तू सच्चो
अज मुझे साईं ला इलाहा इल्लल्लाह जो वाइज़ो कयो मानू पिया चवन चरियो आ शायरा मजनून छाजे करे मुझे साईं कंहिंजा मानू त कोन माराया छाजे करे मुझे साईं के चरियो पिया चवन हालांकि मुझे साईं जहिड़ो को सियाणो अल्लाह पैदा ही न कयो आ न वरी क़यामत ताईं पैदा कंदो वो मुझे साईं के ये पे चरियो शायर मजनून रात जो चाहींदो आ सुबह जो ॿुधाईंदो आ अल्लाह कुरान में चयो मके जा मुशरिको मुझे मोहम्मद करीम जो यो शान ही नाहे जो शेर बुधाए मां पांजे सोने के शेरन से गानियो हन अल्लाह 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 पाए काज बाणी वारो अदा साहिद जे दावत अचण वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाईंदा वमा अल्लमनाहु सिहर वमा यंबगी लहु इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए मके में जलाल मदीने में जमाल होने रब्बुल आलमीन जो घर होने रहमतन लिल आलमीन भी जो घर ये लकड़क खणी मके जे मदीने वञण जो इरादो अथव एड़ा सुस्त गणन हथ ही न कयो अरे साईं अल्लाह जो कसमा मां वैसो मदीने में आजमानी साहब मां गरीब जो ॿार हेरे रे हारी जो साईं ता चवंदा मारू वारो ठुल्लो लॻो वेठो आहे साईं हेलो 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 साईं बापे भी कान साईं बस तदन फिर इल्म वल जिस्म जेलो इल्म एलो वरी वजन भी आहे न आवाज ॿुधण आया ख्याल कजो साईं संदुल पर आला कान हूंदा था ओ दोस्तों मां मदीने में से एड़ा मानू मां ॾिठा हिते तगारी खणंदा हा उते मदीने मां ॾिठा दुआ घुरंदा कि अल्लाह साईं खां नमाज़ पढ़ो अल्लाह जे रज़ा ख़ातिर बाक़ी माण्हुनि जे ॾेखा ख़ातिर न सॼो साल मस्जिद में न वारी बाक़ी 15 सामान जे रात अचो त लाउड ते सलात तस्बीह पढ़ो माण्हू ॾिसंदा वाह जो साईं शौक़ सां फाटे थो काथे यार लिखियल सलात तस्बीह पाण पढ़ो जमा सां पढ़ो लाउड में पढ़ो माण्हुनि खे ॾेखारियो पाण पढ़ो कुंड में वेही पढ़ो लिखी पढ़ो रब ॾिसे अल्लाह ॾिसे आजमानी ॾिसण वाह 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 मोरी अब्दुल जब्बार साईं नमाज़ में सलात तस्बीह तो माण्हुनि खे पढ़ाए ये इत्माम कंदा आहिनि लाउड ते इबादत लाउड ते न कबी आहे हे भाई जो कयूं था लाउड ते असांजी मजबूरी आहे बाग हलिया लाउड ते मजबूरी आहे न त लाउड इस्लाम में त कोन्हे त मजबूरी आहे नमाज़ हर को पाजी पाण पढ़े इबादत करे जिंदगी में एक दफो सलात तस्बीह पढ़ो पढ़ो तो रोज न तो हफ्ते दी न तो 15 दी न तो महीने न तो 6 महीने न तो साल में न तो जिंदगी में सलात तस्बीह एक दफो 4 रकातूं थी दिया पढ़ो उन जो तरीको न थो जो तो मां समझी हर मानू पाण पढ़े मुफ्त में दीन मिले तो अल्लाह अकबर अर्ज़ करना आयो आया मदीने जे मीर के चौन पिया शायर अल्लाह तो फरमाए मुझे सोने नबी जो यो शान ही ना गे जो मुझो सोनो नबी शेर चे मां पांजे सोने के शेरन से करियो ये कुरान पाक से करियो तमासे उन सोने के चौंदा शायर चरियो मजनून अरे मुझे साईं जो को कलमो वो पढ़े उनके मार पिया जन हजरत मार के मार यासिर शहीद थी वयो अम्मा बीबी सुमैया के बद कयो बीबी सुमैर जूं अखियूं कढियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मकाबतुल्लाह में नमाज पिया पढ़न उठ जाओ जविदो खुदा जी साजो कसम मुझो साईं सजदे में अम्मा फातिमा के पतो पयो उमर जी नंढड़ी
आई हुजूर दे मता वो जो हटाए कर मक्के जे मुशरिकन अबू जलाल के पीछे हया न पियो अचेव शर्म न तो अचेव मुझे बाबा सही के दवा कंदो ओ जो खणी करे मता भी तो मुझो साईं गलिया का वने पत्थर खणन खुदा जी सा जो कसमन के त मुझे साईं जे मकाम जो पतो ही न हो अल्लाह अल्लाह अवजो कर पत्थर न दग सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो क्या जी चुंदो हो मुझे मोहम्मद करीम के पत्थर नाड़ो अरे मुझो साईं तवा का पैसा तको न दो घुरे मानी तको न दो घुरे खर्च त न दो घुरे उनके किए दा पत्थर नो जो को अजर अल्लाह का दो घुरे अरे मक्के वारो मुझे साईं के पत्थर नाड़ो अबू बकर का भी चौदो हो भली मां के मारो त मारो पत्थर मां के अणो पर मुझे साईं के पत्थर नाड़ो इदा पत्थर लगला सही जुती मुबारक खोल सब भरजी गई ये वने गलिए का तो पत्थर न बुदु बुदु साजर मक्को शरीफ ताइफ ले दीन इस्लाम जा दुश्मन बुड्ढो कोटी वने रात नाराज हो तो भरी तो बुड्ढो हां इस्लाम जा दुश्मन दीन दा दुश्मन कुरान जा दुश्मन नबियन जा दुश्मन वडेरा बारो बारो वडेरो जने इब्राहिम अलैहिस्सलाम ला इलाहा इल्लल्लाह जो वाइज कयो वडेरो नमरूद खाने की अल्लाह जे नबी की बाह भी जोशवा नबी बाह जेल जे अंदर नबी के विदो चीने खबर मलाइका आया जी इब्राहिम चो मां हवा जो मलाइका है हवा की खड़ी अचा भाई की खड़ी वनी यो चे मां पानी जो मलाइका है पानी हरिया से बाहर सामने आसमान सा भी करे बियो आयो मां पत्थर जो आया को आयो जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जो पान आया हो या अल्लाह मोकलियो थव सोना लगा था सापा जी मर्जी सा आया हो सा गिलारो लुक थे तो के बाहर में दो दे इब्राहिम अलैहिस्सलाम चौड़े मोटी वनो माके ताजे मदद की जरूरत नाही गुरु मददगार अल्लाह हुए तो जने जनाब इब्राहिम नबी के मंजी देवे आरे करे ही जो लो नो बाहि वडी बई मरे फाय काजबानी जे गोठ में अचण वारो अल्लाह बाय सा गालायो या गाल कुरान पाक में लिखी पई तव अल्लाह अल्लाह रब तो बाय सा गालाए सुभान अल्लाह चौदमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाए दया नारु या नारु या नार ऊनी बरदन सलामा व सलामन अला इब्राहीम ओ बाय ओ बाय केर दो सरे गलायो कैसा अल्लाह कैसा तो गलाए चोनो वरतई सियान बाय जो कब चाहे सानन न रब तो चवे सियान ओ बाय ओ चीनी नो तो वापस कर दो आज बन सदको ने माचरी नो मैं कार दे हे मूसा सजी मोली सफर कई दे सब बिली मोरी ने आगे आयो ये आए ना न वने 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 ओ बाबा चलिस वन तो के खुशी सा मुझे इजाजत अल्लाह ने गोट परे अल्लाह अल्लाह तो के बरकत कर दो अल्लाह तो के खैर सा पुजाई हां ना ना बस तू आशिका पको पर है ना मां इदायो सवेर मां रात 3 बजे सुतो मां रात दादू बुधो बुधो ओ तो रात हरिया से 1 बजे अची नसीराबाद पहुंचा से तो रोड बंद हो
ये मारियो तो मैं लोहार ता बुधो हुंदो बंद कई वेठा एड़ा समझ तू करे घर जी 3 बजे पुग सुबह जी नमाज पढ़ी वेठो मैं चाय पिया पो त जाहिद जी फोन आई साईं काई बजे मजो 6 बजे तू चो हां काई बजे मजो 6 बजे तू चो चई पो तू जो शाम जो आ सही आ मां भला कलाक न रखिया वरी 15 मिनट रखी साईं गाल बुधाई वारो कर निकरो बोली आया हे जो अगे भी करे कदीर साहब इयो या सेवन में आ पटोटल में हो जा सेवन काली चेडो अची सही आ हलो साईं साईं मोहम्मद सिद्दीक वारो कर भजड़े भज वारो कर बाबा वारो कर ड्राइवर ये रास्ता ढस ठा टू टा ट्री नेठे ते पोगा से वडा विडिया भरियो अंदर विहार चले चुप कर वेई अरे बा चलो तो मन न सकिया है अरे ने आखिर में ज़हर कर परिवार मानो तो विदा न चाह तो शाबाश तो यार आज बानी वफादारी वाला है मां मीर मिठ लगे चयो मीर मिठ लगे मतो मां चलो दुआ तो कोना चई हां चई मां को दुआ तो कोना चई भली तू दुआ ही को मां तो कुरान पढ़न मुजो कम कुरान पढ़न मुजो कम कुरान बियो कम केड़ो चो त लाभ कया लाभ जी मौसम ही ना अल्लाह सही सजो अल्लाह सही सजो भाई के ना रुकूनी बरदा ओ बाग जी मुझा मौला बरतन माना थदी थी बाओ एली भी तदी नथी जाए जो मुझे नबी के तद लगी वने सलामी दीवारी बनती बजाए अला इब्राहिम मुझे इब्राहिम जे मत खुदा जी सा जो कसम बागरा बाग पई नजरो ते अंदर बाग बनदी वयो जिब्रील जन्नत मां बिस्तरो खणी आयो आए जन्नत मां जिब्रील कमीज भी खणी आयो हो अजी कर जनाबे इब्राहिम सलाम के कभी सभी पार आई बिस्तरे देवे आ रही अल्लाह अल्लाह बायनो दबाए पई नजर ते निमरूद जी नंढड़ी न्याणी ही चई दिसा तो सही बाबो अंधो आ चरियो नबी के पियो साड़े अया जो नजर कर बायरा दबा को बाए पई नजर ते अंदर जो नजर कई जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम बिस्तरे देवे तो उए जेके काटू हुयो वण तैयार थी वयो जेका जेका काटी जे वण जी की वो में वो जलियो भी तो यानी दी जे ओ मुजा बाबा साईं केडो तो थियो एले त नजर कर तो त नबी के बाग में भी तो बाय तना के पर नबी बाग में मेवा खाई दो औरते निमरूद ये कहेंगे तो अल्लाह के बाद जो दीन प्यारो कोई मौलवी वनेरो कोई मौलवी वडेरन जे दर ते न वने कोई मदरसे वारो वडेरे का चंदो न वठे हिन गरीब जो रुपयो हिन गरीब जा 5 रुपया हिन मिस्किन जा हलाल जा 10 रुपया वठी मदरसो हलायो वडेरे जे दर ते न वने वडेरा दुश्मन हिते कई वेठो आ कंद अल्लाह के दीन प्यारो वारे दीन जो कम वठे न गरीब साहिद का वठी सके तो मीर बिछड़ा का वठी सके तो तहां मिस्किन का वठी सके तो वनेर जी परवाह न थो अल्लाह फरमायो बच्चर जी मुजा मौला चागाल सही ओच दो जग में थोड़ी ज़रब लगी आ जग मुजी भरी पया अल्लाह फरमाए ने के दिसौंदा पर बधी टूटी तो जाए सही केड़ी निमरूद हिते कंदो कयो सोनो ताज पाई वेठो आ ये फिरी नक में अंदर वनी करे सूढ़ कडी करे इने के दम को हन इन जालिम के मां बुधया ता हकीकी खुदा तो नहीं बादशाह मां अल्लाह मंडलो मच्छर बेचारो उन कमजोर बेचारो हे न ओनो उनके तो बादशाही विजना पे लगन पक्का पा लगन सोने ताज मंडलो का ब्या कमजोर ये अंदर हरियो वे वनी कंदर वेही सूड में कडी ठेका जो कटराए से ते जेके मानो सजदो कर पे अचन ना छेड़ छड़ो सही देखे सही साथियो जे तकलीफा
बाबा साईं खे कहिड़ी तकलीफ़ आहे चई मथे में सूर आहे मथे में सूर आहे ख़ुदा ॾेखारे थो त जेको पाण खे हित काटो करे वेहे उनजे गाटे खे भॼी उनखे ज़लील कयां उनखे बीमारी ॾियां त को छॾण वारो कोन्हे चइबो माण्हुनि खे पादर हणो जेको अचे 5 रुपया पादर हेॾा आजमाननि जा इहे जूता वॾा हण जो ठका पादर खाई खाई मरी वियो अल्लाह जो नबी इब्राहिम कामयाब बणिजी ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह फिरौन चयो ना रब्बुकुमुल्लाह जनाबे मूसा नबी जे मता करीब करीब ईमान आणींदा पिया वञनि फिरौन वॾो ज़ालिम हो ख़ुदा जी ज़ात जो कसम कलमे वारनि खे तकलीफ़ हाणे कलमे वारनि चयो त मूसा हे त वॾेरो ज़ालिम आहे तमाम हे त असांखे ज़लील थो करे हिन त वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं कुझु घर चई हलो त निकिरी था हलो ॿी जाइ ते रब जो करे तौहीद दा बयान कयो ये निकरी पयो हलंदे हलंदे जीअं जो आया त क्या दरिया हो नील दरिया ते बुध हिन फिरौन खे पतो पयो त तौहीद वारा कलमे वारा मूसा वारा निकिता था वञनि हुन बि पंहिंजा घोड़ा काया पंहिंजा माण्हू कढ पोयां पिया अचनि हीअं जो ॾिठो त फिरौन जो लश्कर पियो अचे फौज पाण हेॾा सही दरिया मूसा के चवण लगा मूसा माराए छड़ी चई छा थियो चई ओ ॾिसे तो ज़ालिम दो अचे हेॾा नील दरिया विच में फासा थे इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल आहे क़ाल असहाब मूसा इन्ना लमुदरकून चयो असहाब मूसा जे मूसा हाणे छा कयूं हे त जेको अॻियां दरिया पोयां फिरौन अल्लाह अल्लाह नबी चवे थो आए जंहिंजो लक़ब कल्लम अल्लाह मूसा तकलीमा अल्लाह सां कलाम करण वारो छा पियो चवे इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर मूसा नबी पंहिंजी जमात खे ईअं न चयो मां जो वेठो आहियां मां त रब सां डायरेक्ट ॻाल्हाईंदो आहियां मां त अल्लाह जो नबी आहियां विझो छो त पर ना 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 ईअं न चयई रब फरमाए मुंहिंजा दिल पर मुझे मूसा पंहिंजी जमात के जवाब केड़ो ॾिनो हो अल्लाह अल्लाह पाए काचबानी वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा क़ाल कल्ला इन्न मइया रब्बी सयहदी जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मदीने वञे आल चई कल्ला हर किसी इए न थींदो इए सही दरिया हो लो जी घबरायो न इन्न मइया रब्बी सयहदीन मुझो अल्लाह मूसा गंदा पाणे रस्तो ॾींदो नथो चए सुभान अल्लाह घबराओ न अल्लाह फरमाए मूसा जी मुझा मौला क्या सही न तासा अल्लाह अल्लाह तासा ईमान आने वाला अल्लाह वो फिरौन अची तो वञे अल्लाह उन सां वॾी फौज आहे अल्लाह फरमायो वो हथ में छा अथई चइसि लठ अल्लाह फरमाए हाणे दरिया में त रस्तो ॾियनि साईं हिकिड़ो रस्तो न खपे न हिते के मूंखे चांडिया हन आजमानी को कोसो आहे साईं को मगसी आहे को बिरोई आहे को बुरड़ो आहे को कहिड़ी रब थो फरमाए मूसा लठ हण तुंहिंजो कमु आहे त दरिया मां 12 रस्ता ठाहिण मुंहिंजो क़ुरान काॾे कयूं रे कुरान मञो नथा मञो त मूंखे 17 साल अॻु में बि तव्हां एडवाइस करे वियो आहे रब जा गद्दार
रब के नथा मञो अल्लाह जी ताकत के नथा मञो रब के वहदहु ला शरीक लहू करे नथा मञो हिन कुरान के नथा मञो तो तहां जे घरन में रखी छा था कयो जने मञो सी नथा तो छो रखी वेठा हो ॾियो तमा खणी वञा लाड़काने मदरसे में तालिब घणा हन जे ना वो कुरान पयो थई त मन कुरान मञणो बांधई कलमो पढ़ो थई यो कुरान तो चए नबी तो चए त मुंहिंजो अल्लाह मूसा कॾा पाणे रस्तो ॾींदो कंहिंखां थो करे नबिया मूसा कंहिंखां थो करे इब्राहिम कंहिंखां करियो मदद थी न थी बची जो निकिता अॻिते फिरौन जो वेझो आयो त फिरौन जो घोड़ो ॾिसे पियो त पाणी आहे पर हो त नबी जो मौज़ो हो रहे न पियो अल्लाह फरमाए जिब्रील का घोड़ी काहे अचो न भागे ॾेखार अॻियां घोड़ी बिहारी से फिरौन जो घोड़ो लथो सब जो आया विच ते रब फरमाए सो पाणी हाणे हल हे पानी जो जोश ॾियारियो त हाणे पोइ गोता खाए बोले पोइ चवण लॻो आमानत आमनत बिही बनु इसराईल व अना मिनल मुस्लिमीन हाणे चइबो मां आमनत बिही हाणे ईमान आंदो मूसा जे अलाह जे मथां व अना मिनल मुस्लिमीन मुस्लिमीन जी माना मुसलमान पर हे वरी ॿिया हिकिड़ा लिखा ॾिठा अथव मथां हो गाला ॾाढ़ियूं धुन खां बि हेठि अहिड़ा बि अथव हिते इहे कंहिंखे मुस्लमान ई न सम्झंदा था सलाम ई न ॾे रुगो फितरूं हिकिड़ो हीअं कातियान जी शाख आई आहे हा कंहिंखे बि मुसलमान था सम्झनि चवंदा असीं मुस्लिमीन आहियूं अल्लाह अकबर फिरौन भी चयो आमनत बिही बनु इसराईल व अना मिनल मुस्लिमीन हाणे मां मुस्लिमीन आहियां रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील हाणे न जी तौबा क़बूल न आहे न हाणे वारी मां मुठ भरे करे वात में विझेस फल्यौम नुनज्जीक बिबदनिक लितकून लिमन खल्फक आया असां तोखे हाणे तुझी तौबा कबूल लागे बाकी गाल बुध असां तुझे बदन के क़यामत जे सिजबण ताईं रखंदासीं ऐं पोयन के ॾेखारींदासीं पोयन के निशानी करे हेड़ो भी हराम खोर हुयो रब पासाई न सबर अल्लाह जा मुकाबला पियो करे इन्हीअ जे करे तुझो दफन क़यामत ताईं तुझो बदन पयो हूंदो ऐं तौबा कबूल न आहे अल्लाह अल्लाह भाई का जवानी जे गोठ काफर जी तौबा मरण मल कबूल न गे पर गाल बुधो जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह गुनाहन में अची वियो गुनाह कंदे 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 सॼी जिंदगी लड़ी न आयो हाणे बीमार जे वारे वक्त में मौत मथां अथसि ख़ुदा जी ज़ात जो कसम कलमे वारो तव्हांखे मौत मथां अथसि करे थो सॼी जिंदगी जा गुनाह याद अची वियसि इन टाइम ते ओ फाइक गाना जवानी जे गोठ वारो इन टाइम ते इहो तौबा थो करे रब तो फरमाए सॼी जिंदगी जा गुनाह माफ़ करे छॾिया मां तुझी तौबा कबूल मरण महिल बि तुझी तौबा कबूल मरण महिल अचो केड़ी खबर मत कजी रात आखिरी हुजे केड़ी जवान सुता सुबह जो उठा ना चलियो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर जने कलमे जी दावत नी त वडेरा निकली आया अबू जहल वडेरो तुरो वडेरो शेबो पर ताइफ में ट्रे वडेरा प्यारा ने ट्रे घणा ट्रे भाई मुझे सही फरमायो माने ट्रेन वलीरन की दावत दिया ये वलीरा मुसलमान था डाले बहुतार को कौम भी ओने अब डाले बहुतार दो कौम भी ओने एकले ले गया पर एक आए एकले दिठो नबी सही के दिसी चवण लगो हिल नाच जा हिल नाच मा तो गाल न बुध असा के कहीं चोई
असांखे नथा चओ नबी साईं खे चयूं न ॿिए चओ तूं नबी चओ ग़रीब मिस्कीन नबी चओ नबी दा साथियों वडेरा तंहिंजे करे वञ वरी टियों जेको नंढड़ो हो उन मुंहिंजे साईं खे ॾिसी करे चयो ॻाल्हि ॿुधो नबी चए हा तूं सचो आहीं चए हा सचो चए हा जे सचो आहे त तो वारे अल्लाह जो अज़ाब अचे त मां ॾिसां अज़ाब न आयुसि फाए काजबानी वारो मां तव्हां खां पुछां थो सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो नबी आहे या न तू तो चए सचो मां भी चवां थो सचो जिन्नन मञो जानवरन मञो पखियुनि मञो परिंदनि मञो वो अकल मां पढ़ियो पत्र पिया कलमा पढ़नि घुमे तो धक कर छांव पिया कनि हले पियो ज़मीन तले वांगुरु वेड़ बि सदको वञोसि मुंहिंजे साईं जे क़दम जे हेठां बि अचे तूं बि चवे थो सचो मां बि चवां थो सचो अल्लाह बि क़ुरान में कसम खणी करे फरमायो अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि हिन क़ुरान पाक में लिखियल अथव तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूसा गॾु मदीने हलंदो अल्लाह फरमाए ओ मुंहिंजा यासीन ओ मुंहिंजा पैगंबर अल्लाह अल्लाह तो चए कसम मांखे हिन क़ुरान जो अल्लाह तो बाबूआ कसम मांखे हिन क़ुरान जो बेशक तू रसूल अल्लाह अल्लाह तो चए मोहम्मद तू सच्चो आ अल्लाह तो चए मुंहिंजा महबूब तू सच्चो आ ॿुधो तेरे सच्चो भी आ अल्लाह भी कसम खणी चयो त सच्चो अज़ाब छो न आहे अरे बस कर बे बस कर बे बस कर बे अल्लाह तो चवे मुंहिंजा मोहम्मद सच्चो आ वो अज़ाब छो न आहे रब फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम सुभान अल्लाह बोले ना चल वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम सदको अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर हिन जी चयो न सचो आहे त अज़ाब अचे आया पत्र जो बि वसाया आप मोकिलियांसा पर मुंहिंजा दिल भर कीअं मोकिलियांसि व अंत फीहिम मुंहिंजा मोहम्मद तूं जो गॾु बीठो आहींसि अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुंहिंजा दिल भर जिते तूं हूंदो उते मुंहिंजो अज़ाब न ईंदो उते मुंहिंजी रहमत जो मींहुं वसी पवंदो बस क्या महबूब जाते तू हूंदो हुते मुंहिंजो अज़ाब न ईंदो मुंहिंजी रहमत वसंदी आहे सुभान अल्लाह अरे मुंहिंजो मोहम्मद मक्के में क़ुरान मक्के में मुंहिंजो साईं गार ते क़ुरान गार ते जिब्रील काल बुधो ओ दोस्तों अल्लाह फरमाए मूसा जी मुझा अल्लाह एरे तूर सीना जबल ते तो रोजा रखता मैं तौरात दिया मूसा आयो 3 रोजा रखेंगे अल्लाह फरमाए ॿिया भी रख 40 रोजा तौरात में जो दाऊदा जी मौला इबादत खाने में वही सजदा कर ज़बूर में ईसा जी अल्लाह वही सजदा कर इंजील दिया अल्लाह मुझे मोहम्मद के नचो तो मुझे महबूब जबल ते क़ुरान दिया तूर ते क़ुरान दिया
ये इस्तिखार जाने तू ताले कुरान सुनो गार में कुरान गार में सुनो पहाड़ ते कुरान पहाड़ ते सुनो पदर में कुरान पदर में सुनो ओहद में कुरान ओहद में सुनो ताइफ में कुरान ताइफ में सुनो मक्को चले मदीने आया अल्लाह जो कुरान मदीने आयो अल्लाह 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 जे मुझो सुनो पाजी रानी आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतखर मरियम इस्लाम अम्मा आशा सिद्दीका जे बिस्तरे ते हुयो रब फरमायो जिब्रील ये बीबी मामूली बीबी न थई मुझो मोहम्मद करीम पाजी रानी आशा सिद्दीका जे बिस्तरे ते आ ही कुरान मोहम्मद के आशा जे बिस्तरे ते पहुंचा मुझो साईं जाते मुझो साईं कुरान उते नबी सां ॻाल्हाए तो या आदम जी अल्लाह या नूह जी अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे वीर के सॼो कुरान पढ़ो किथे लिखियल आहे या मोहम्मद न कहते चयो या मोहम्मद न कहते चयो या अय्युहर रसूल ओ मुझा रसूल कहते चयो या अय्युहर नबी ओ मुझा नबी कहते चयो या अय्युहल मुद्दस्सिर चादर पाइण वारा मुझा हबीब कहते चयो या अय्युहल मुज़म्मिल ओ कंबल पाइण वारा मुझा सुहिणा कहते चयो यासीन ओ मुझा यासीन ओ मुझा महबूब सोना जाते तू होंदो उते अज़ाब नहीं दुआ उते जो मोहम्मद करीम जाते अल्लाह जी रहमत जो नहीं उते पर काफरन वने घट न कई बुधो नंढड़ा नंढड़ा बार घुरायूं चीचरियो तो पत्थर हणो मजनू अरे मुझे साईं के पत्थर मजनू समझी चरियो समझी मुझे साईं के पत्थर प्यारन मदीने जे मीरा जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक खून सां भरजी वई खुदा जी ज़ात जो कसम वो कलमे वारो मुझे साईं जे जुती मुबारक जो शान अर्श का मथे अरे तोके मकाम मोहम्मद जी केड़ी खबर तोके खुदा जे शान जो केड़ो पतो हो जाइयो हाय रब करीम सा के मुकाबले में नाने अल्लाह जा शरीक न बनाए तोके केड़ी खबर मेरा जवारी रात विच मोहम्मद करीम के अल्लाह तो चवे ओ मुझा दिल पर मुझी तारीफ कर मदीने जो वीर चवे तो मुझा मौला मां तुझी केड़ी तारीफ कयो साईं तुझी तारीफ तू पांजी पान तारीफ कर साईं तुझी तारीफ तमाम वडी अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम तने अल्लाह वारे चयो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने मदीने जे वीर जी जुती मुबारक खून सां भरजी वई साहबी गड्डा महबूब हां के ता के पत्थर साईं अज तब दुआ करे तबाह थी वञन साईं चुप हा वमा यब्दिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा कायनात वारो मुझो मोहम्मद पंहिंजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो अथव ज़बान मुझे मोहम्मद जी हूंदी आहे कलाम मां अल्लाह जो जिब्रील आयो सही अल्लाह चवे थो जीअं चओ ईअं क्या महबूबा जीअं चओ कॾहिं कॾहिं ईअं थो चएसि मुंहिंजा मोहम्मद कसम मूंखे इन तुंहिंजे सोणे चेहरे जो कने कने ये तो जैसे महबूबा कसम मां के तुझी उम्र जो कने जो महबूबा कसम मां के उन मां जो जे मुझे सोने मोहम्मद के जड़ो जड़ो वाली जा कसम तो खड़े तो उन मां जो कसम जे मुझे मोहम्मद के जड़ो जे मुझे सोने अरे नबी मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने दोस्तों मौला अल्लाह फरमाए मुझा दरबार जो पत्र जो भी वसयन ता बजा भाई जब पान में मिलाए खत्म ज्ञान
हुजूर दुआ घुरी मुझा मोल नता सुञाणिन हा पत्थर नाणन हा हाणे मां मोहम्मद करीम दुआ को घुरो अल्लाहुम्मा हद कौमी व इन्नहुम ला यअलमून ओ मुझा कौम ओ मुझा रब मुझी कौम के हिदायत दे अल्लाह अल्लाह ए मुझे बता कलमो पढ़न ना वडा बेवारे था सुञाणिन तो पत्थर न हलन ए मदीने जे मीर जे दो असा जो नबी द वफादार ओ फायकाज बाणी और खुदा दी ज़ात जो कसम हुजूर हर जाके तो के भी संभाले अपनी शाबान दी रात दुआओं में घरे अल्लाह बोलो न कजाइन बादल न कजाइन पत्थर जो भी न वसाए जाइन अल्लाह असाब नान जाइन आए फायकाज बाणी और नूह अलैहिस्सलाम जी कौम मुंडी मरी लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथा पत्थर जो भी वसियो एरे न कर शुएब अलैहिस्सलाम जी कौम तबा नजर कर ए मुंडी ए मौला पागल बंदी एक गुनाह जो करे आमने नजर कर असामे का सब गुनाह सामे जिना सामे चोरी सामे व्याज सामे बेहयाई सामे गिला सामे मातोर माप में वाद घाट असामे गुनाह गलादान और खुदा की ज़ात जो कसम चौदह मदीने के मीर जी दुआ है अज़ाब न तोड़े नंबर में मोहम्मद मुस्तफा जा वारिस आलिम खुदा की ज़ात जो कसम दीन जो कमरा कर मदरसे में बच्चा कुरान का पढ़ने अल्लाह इन कुरान पढ़ने ने करे अज़ाब उतारे दो करे ओने नबी जे करे अज़ाब न आयो ये आलम नबी जा वारिस आए नहीं अल उलमा वरसतुल अंबिया आलम नबी जा वारिस कुरान जा हाफिज इस्लाम जा झंडा ये जो 12 महीने ता वाइज करायो ता न पो भी कुछ न कुछ बचाव अथव तो वरी ता जो जमीनू ता जा घर सागी जाए ते चढ़ीदा थ न तो 2010 में भी गिरी पिया 2022 में तो कुछ न बचो पट थियो खबर नहीं दफा का जमाने गोठ केड़ो आ वरी सागी जाए तो मस्जिदों भी नवा घर भी चाहिए रब बीन ते नो नहीं सारियों ते नहीं पर कणका या दिसा तो ट्रेन ते बीठी तो और अंदर तो सुभान अल्लाह वो शुक्र न था क्यों कयो था 15 शाबान जी रात छोरण के 100 जाए 5 सजा या 1000 फटाका वठी लो हां ना तू भी वठी दे तू भी माई आगे तो मुझे परेशान हो पुछाए तो चला अपना नहीं दो तो वठी दी दूसरे इन्नल मुबस्सिरीन कानू इख्वान शयातीन अजायो खर्च कंदर शैतान जा बाहर ता शैतान जा बाहर थी दो या रहमान जा बाना थी दो रहमान जा बाना शैतान के थुकानो खुदा जो कसम माता का पुछा तो अल्लाह सच्चो या हुक्मरान सच्चा ए पीपीआर जे काके कारी थी रही अल्लाह एडी दादली की तने होता सदा पीपीआर खटना त केनियो खुशू कंदा हने शकीदा थे अल्लाह वो जो ना नओ आयो आ जो रावलपिंडी जो कमिश्नर साहब जे चयो त मां जुल्म कयो ना हक कयो फेसबुक जो दौर आ ता पढ़ो था जे मां जुल्म कयो ना हक कयो आ मां सुबह जी नमाज पढ़ी वन्या पयो मां त मां वनी पाण की खुदकशी करे मरा पर मां जो आवाम के हक तो बुधाया जी असा जे के मानू 50,000 लीडर दे चढ़े रहा असा के लख जी लीडर दे हारायो दांधली कई हारायो तन ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम शक्ति दाखा अल्लामा राशिद महमूद पांजे मैंडेट वठण दे लाए असा जो जेको तहां बॉन्ड चोरी कयो असा के जेके तहां उम्मीदवार केराया जेसी ताई इनन के बहाल न कंदो तेसी ताई सिंधु सुबरी में ता के कसम खण भी न दीदासी मुजाहिदा दलेरा बहादुर जो पुत्र शेर जो पुत्र शेर
अल्लाह राशिद महमूद जी जिंदगी में बरकत फरमाए। अल्लाह अल्लामा राशिद महमूद जी हिफाजत करे। चो इंशाअल्लाह अब बाजार में सोन निसी वठबो आ, हक कुछ नहीं वठबो, हक वठबो चो वठंदा से हक उलमा जो साथ ॾींदो कराची सनी तो अल्लामा राशिद महमूद हलंदो न इंशाअल्लाह। उलमा जो साथ ॾियो, उलमा जो साथ ॾियो। नबी से फरमायो इन आलिम जे करे न कलो कसा बचे या मौलाना, ये आलिम जे करे मदरसे जे करे वाइज़ जे करे बच्चो तो अचेव। आलिम नबियन जा वारिस अज वाइदो कयो तो 15 शबान जी रात अल्लाह तो चवे आहे कोई बीमार घुरे तो बीमारी दूर कयांस, आहे कोई सुन्यो घुरे तो आसूदो कयांस, आहे कोई कर्ज में मुब्तला घुरे तो मां कर्ज लायास। रब सजे थो सुबह जी नमाज ताई उन रात अल्लाह बनी कल्ब कबीले जे बकरे जे वारन का वधिक माण्हुनि के माफ कंदो आ। पर 5 माण्हू अहिड़ा आहिनि जो तौबा न कंदा त माफ़ी न मिलंदनि। हिकु उहो अथव मुशरिक जेको अल्लाह जा भाईवार करे, इहो तौबा कंदो त माफ़ी मिलंदी न त न मिलंदी। 2 नंबर में जुआबाज जुआरीअ खे बि माफ़ी न मिलंदी। 3 नंबर में नशे जो आदि शराब जो आदि इनके भी माफ़ी न मिलंदी। ज़ानीअ खे भी माफ़ी न मिलंदी। पी मां जे ना फरमान के भी माफ़ी न मिलंदी। अदब कयो, अबे अम्मा जो अदब कयो, खुदा जो कसम शराब खां पाण खे बचायो, पंहिंजी औलाद जी तरबियत कयो। उलमा तव्हांजा ख़ैर ख़्वाहनि। क़ुरान आयो अथव रब खां माफ़ी वठो त रब्बा हिन साल असांखे ॿोॾ खां बचाए जाए, अल्लाह असांजा घर बचाए जाए, हिन साल महिरबानी कजाए। इहो घुर 15 शबान जी रात सॼे साल जे फैसले जी रात आ। मलाइका ईंदा आहिनि, घणा ॼमंदा घणा मरंदा, कीअं थींदो सॼे साल जी बज लिखंदा। चो इंशाअल्लाह 15 शबान जी रात पंहिंजे घरनि में ई मुसल्ला विछाए सॼी रात बल्फ ॿारे ऊंदहि न कंदासीं, तस्बीह पढ़ंदासीं, मदीने जे मीर जे मथां दुरूद सलाम पढ़ंदासीं, क़ुरान की तिलावत कंदासीं। मुंहिंजो अमलियूं न्याणियूं तव्हां बि ज़िक्र कयो, तौबा कयो, इस्तिग़फ़ार कयो। रब तो फरमाए तौबा कयो त माफ़ी ॾियां, तौबा कयो त मुद्द वारो मींहुं वसायां, तौबा कयो त पुटराणी औलाद ॾियां। मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह 15 शबान जी रात पंहिंजे रब खे परचाईंदो। हाय ज़ानिया त तौबा कर, हाय शराबिया त शराब छॾ, व्याजिया त व्याज छॾ, जुआरिया त जुआ छॾ, गिला खोरा त गिला छॾ, राशिया त रुश्वत छॾ, ज़ालिम त ज़ुल्म छॾ। वॾनि जो अदब कयो, नंढनि ते शफ़क़त कयो, अबे अम्मा जो क़दर कयो, उलमा जी इज़त कयो। खुदा जो कसम रब जे नाले ते घणो ॾियो। मस्जिद वॾी करायो, हिनखे शहीद कराए ऐं वॾी कराए। हिन ॻोठ में हिन दड़े ते थोरो मथे करे हिते टांकियूं बि ठहनि, हिते मदरसो ठही वञे, हिते मस्जिद ठहे, नंढड़ी मस्जिद आहे, वॾी मस्जिद थिए, कम अस कम 3 बाय 3 ठही वञे। कुझु हेॾे वधे कुझु होॾे, अॻिते पोइते कणिक लहण वारी आहे, हिन मस्जिद खे चारायो, दड़े ते पक्की मस्जिद थी वञे। हाय हिते टांकियूं ठही वञनि, हिते बाथरूम ठही वञनि, हिते जमायत तबलीग अचे थी, आलिम धंधा फाइक खान आजमान जो ॻोठ दीन जो मरकज़ थो थिए। इंशाअल्लाह मरकज़ थींदो जो इंशाअल्लाह असांजो उलमा सां साथ आहे। अल्लाह साईं असांजे बिरादर अज़ीज़ भाऊ ज़ाहिद हुसैन आजमानी, साईं मीर मिठल आजमानी, आसिफ साहब या ॿिया जेके भी दोस्त आहिनि, मौलाना मोहम्मद सफ़र इन इलाइक़े जा, सभिनी जी अल्लाह महिनत कबूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी।